अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तरफ़ां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, कीअं लॻी मॉक टेस्ट जो पहिरियों पार्ट? तमामु घणी ख़ुशी थी, तमामु घणो सुठो स्कोर रहियो आहे तव्हां सभिनी जो। ऐं जीअं मां तव्हांखे हमेशह चवंदी आहियां त मूंखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी थींदी आहे त तव्हां पढ़णु चाहियो था ऐं मूंखे पढ़ण वारा के स्टूडेंट्स मिलिया आहिनि त मुंहिंजी पाण दिलि बि चए थी त अञा वधीक पंहिंजूं ख़िदमतूं जहिड़ो हाल आहे तव्हांजे अॻियां पेश कजनि। बहरहाल अॼु पाण मॉक टेस्ट जे सेकेंड पार्ट में तव्हांजे साम्हूं पेश थिया आहियूं ऐं हाणे सवाल नंबर 51 खां शुरू कंदासीं। पहिरें पार्ट में 50 हुया, ॿिए पार्ट में बिना देर के 51 सवाल तरफ़ ईंदासीं ऐं ॾिसूं था त हिन टेस्ट में केतिरा सवाल आहिनि पाण वटि। सवाल नंबर 51 आहे त मींहं जी माप कहिड़े औज़ार सां कई वेंदी आहे? सेंटीमीटर, वाटर गेज, रेन गेज या माइक्रोस्कोप। सवाल नंबर 52 आहे अमरीका जे भरिसां ईंदड़ वाचूड़नि खे छा चइबो आहे? आसमानी आफ़त, सामूंडी तूफ़ान, टाइफोन या हैरिकेन। अरबन जो सिंध ते पहिरियों हुक्मरान केरु हो? अबू अली सीना, मोहम्मद बिन कासिम, हिजाज बिन यूसुफ या अमीर मुआविया। टेलीफोन कंहिं ऐं कॾहिं ईजाद कई? अलेक्जेंडर ग्राहम बेल, जॉन लुई बर्ड, मार्कोनी या इब्न बतूता। सवाल नंबर 55 आहे त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्ह खे पाण सॻोरनि जे ॿिनि न्याणियुनि सां निकाह करण जे करे कहिड़े लक़ब सां नवाज़ियो वियो हो? ज़ुलनौरैन, गनी, आल नौरैन या उम्मत नौरैन। उन खां पोइ सवाल नंबर, इहो इलाही फेमस आहे, मां पढ़ायो बि आहे। ज़ाहिर आहे टेस्ट त उन मां ई वरिती वई आहे जेको तव्हांखे पढ़ायो वियो आहे, पर थोरो प्रेज़ेंट माइंड थी करे एंड डोंट टेक इट ऑन योर हार्ट, प्रेशर फ्री थी ऐं आराम सां टेस्ट कयो। मूंखे यकीन आहे तव्हांजो 90+ स्कोर ईंदो ॿिन्ही टेस्ट्स में। उन खां पोइ आहे त हज़रत सचल सरमस जे वालिद जो नालो छा आहे? फारूक अली, अब्दुल फारूक, सलाहुद्दीन या अब्दुल वहाब। सचल सरमस जो असली नालो छा आहे? फारूक अली, अब्दुल फारूक, सलाहुद्दीन या अब्दुल वहाब। चीनी समुंड जे भरिसां ईंदड़ वाचूड़नि खे छा चइबो आहे? आसमानी आफ़त, सामूंडी आफ़त, टाइफोन या हैरिकेन। उन खां पोइ आहे त हैदर बख़्श जतोई हारियुनि जी सुजाॻी ऐं हक़नि लाइ जा खोड़ींदे कहिड़ी अख़बार शाया कई हुई? हारी, मालिक, हारी हक़दार, अल तौहीद या अमीन। मां इन ते तमामु ॻाल्हायो हुयो त हैदर बख़्श जतोई मुंहिंजी फेवरेट पर्सनैलिटीज़ आहिनि ऐं मां अख़बार जी पिक बि तव्हां सां शेयर कई जॾहिं पाण इहा एक्सरसाइज़ कयूं पिया। इहो सिंधीअ में बि आहे, समाजी ब्यास में बि आहे। ठीकु आहे। आई थिंक इट्स इनफ क्लू फॉर अटैम्प्ट द क्वेश्चन। बंगाल जो विरहाङो कॾहिं थियो? 1905, 1906, 1857 या 1887। उन खां पोइ आहे त लेडी नुसरत हारून कॾहिं पैदा थियूं? सवाल पहिरियों हुयो त कॾहिं पैदा थियो, हुन जो असली नालो छा आहे? हिते ज़ाहिर मां सवाल खे थोरो चेंज कयो आहे, हिकिड़ो ई सवाल रखियो आहे न हिकिड़े मतिलबु हुन में। 1905, 1896, 1857 या 1888 लेडी नुसरत हारून कॾहिं पैदा थियूं? ऐं उन खां पोइ आहे त अलामा ए काज़ी जो असुलु नालो छा हो? इमदाद इमाम अली काज़ी, इमाम अली काज़ी, इमदाद अली काज़ी, इमाम अली काज़ी या इमदाद इमामुद्दीन। मलाला यूसुफ ज़ई खे कॾहिं अमन जो नोबेल अवॉर्ड ॾिनो वियो? 2012, 2018, 2015 या 2014। सचल सरमस्त खे हफ़्त ज़बान शाइर केतिरनि ॿोलियुनि में शाइरी करण जे करे सॾियो वेंदो आहे? 7 ज़बानुनि, 5 ज़बानुनि, 8 ज़बानुनि या 6 ज़बानुनि। उन खां पोइ आहे त ऑल इंडिया मुस्लिम लीग कहिड़े सन में ठही ऐं कंहिं ठाही? चलो कंहिं ठाही खे छॾियूं था। ऑल इंडिया मुस्लिम लीग कहिड़े सन में ठही? 1853, 1906, 1857 या 1888। चार्ल्स डार्विन छा जो माहिर हुयो? तारीख़दान, इल्मु नजूम, इल्मु तबियात या इल्मु फ़ल्कियात। अॼोकनि इंसाननि खे छा सॾियो वेंदो आहे? होमो इरेक्टस, होमो हैप्लिस, अर्थशास्त्र या होमो सेप्निस। तव्हांखे यादि हो त मुख़्तलिफ़ दौर में इंसाननि खे उन जे कद काठ वग़ैरह जे करे ऐं मुख़्तलिफ़ नाला ॾिना विया, पर अॼुकल्ह जे इंसाननि खे छा सॾियो वेंदो आहे, उनखे कहिड़ो नालो ॾिनो वियो आहे? उन बाबति सुवालु आहे। जेको सिंधु तहज़ीब जो चैप्टर में हुयो। सिंधु तहज़ीब जा अहम ऐं मरकज़ी शहर कहिड़ा हुआ? हड़ापा ऐं मोहनजोदड़ो या दरावड़ी। सवाल नंबर 69 आहे त मोहनजोदड़े मां ठाहियल धातु मां ठहियल नाचणी जी छोकिरीअ जे मुजस्मे खे कहिड़े नाले सां सॾियो वञे थो? संबारा, धातु वारो मुजस्मो, डिमी या संबारा तहज़ीब। इन ते बि मां थोरो ॻाल्हायो हुयो, तव्हांखे यादि हूंदो त डिटेल में।
पाकिस्तान जी हुकूमत जूं केतिरियूं अहम शाख़ूं आहिनि? 7, 3, 5, 2। पाकिस्तान में सेनेट जा केतिरा मेंबर आहिनि? 342, 345, 242 या 104। पहिरीं टेस्ट में हुया त क़ौमी असेंबलीअ जा केतिरा मेंबर आहिनि, हिन में आहिनि त सेनेट जा केतिरा मेंबर आहिनि। ठीकु आहे। सुप्रीम कोर्ट जा जज केतिरा साल पंहिंजे उहिदे ते रही सघनि था? 45 साल, 60 साल, 65 साल या 40 साल। मीडिया जा केतिरा क़िस्म आहिनि? 4, 3, 5 या 2। ॾखण एशिया में केतिरा मथां खां पटा आहिनि? 3, 8, 5, 6। इन ते बि मां डिटेल में ॻाल्हायो हुयो। नेपाल जे माण्हुनि जी ख़ासि ग़िज़ा कहिड़ी आहे? सिणी। नेपाल जे माण्हुनि जी ख़ासि ग़िज़ा कहिड़ी आहे? सिणी, खंडु, कणिक, चांवर। ख़ासि पैदावार न, ख़ासि ग़िज़ा खाइण वारी कहिड़ी आहे? ठीकु आहे। हिंदुस्तान जी आबादीअ में केतिरा सैकड़ो हिंदू रहनि था? 92 सैकड़ो, 98 सैकड़ो, 88 सैकड़ो या 83 सैकड़ो। भूटान में कहिड़ी हुकूमत क़ाइमु आहे? जमहूरी हुकूमत, फ़ौजी हुकूमत, बादशाहत वारी हुकूमत या क़बाइली हुकूमत? पाकिस्तान में जीअं सभिनी खे ख़बर आहे जमहूरी हुकूमत। भूटान में कहिड़ी आहे? जमहूरी हुकूमत आहे या फ़ौजी आहे, बादशाहत आहे, क़बाइली आहे? इहो सुवालु अटैम्प्ट करिणो आहे। बांग्लादेश में पैदा थींदड़ मुख्य फ़सुलु कहिड़ो आहे? हाणे हिते मुख्य फ़सुलु, मुख्य ग़िज़ा न, खाइण वारो ग़िज़ा न, मुख्य फ़सुलु कहिड़ो आहे? चांवर, कणिक, चांहि या सिणी? ठीकु आहे। जेकी अरब श्रीलंका में वापार सांगे आया हुआ उन्हनि खे श्रीलंका कहिड़े नाले सां सॾियो? सरांदीप, श्रीलंकन, तामली या सैलोन? श्रीलंका में पैदा थींदड़ मुख्य फ़सुलु कहिड़ो आहे? वरी हिते सेम पैदा थींदड़ मुख्य फ़सुलु, ठीकु आहे, उहो ग़िज़ा न फ़सुलु। चांवर, कणिक, चांहि या सिणी? मौर्य शहनशाह जो पहिरियों हुक्मरान केरु हो? हिंदुसार, चंद्रगुप्त, अशोक या सार्स? कोटलिया ऐं चाणक्य शहनशाहत खे हलाइण जे मुख्य उसूलनि ते कहिड़ो किताबु लिखियो हो? अर्थशास्त्र, अर्थ शहनशाहत, अर्थशास्त्र कोटलिया या अर्थ प्रचारक? ठीकु आहे। उनजो सही जवाबु ॾियणो आहे। थोरो सोचे ॾिजो, इट्स वेरी ईज़ी। ईरान जो पुराणो नालो छा हुयो? क़दीम ईरान, दारा, सारिस या फ़ारिस? ठीकु। सारिस केरु हो? ईरानी बादशाह हो, अफ़गानी बादशाह हो, सारिस शहनशाहत हुई उनजी या मौर्य जो बादशाह हुयो? उमवी ख़िलाफ़त जो पहिरियों ख़लीफ़ो केरु हो? जाफ़र सादिक, ख़ालिद बिन वलीद, अब्बास या अमीर मुआविया? ठीकु आहे। सल्तनत उस्मानिया जो हुक्मरान उस्मान, सल्तनत उस्मानिया जंहिंजे करे जेका ठही हुई उनजो जेको हुक्मरान हुयो पहिरियों सुल्तान कड़नि तुर्कनि मां हो? सलजोक तुर्कनि मां, अनातोलिया मां, बाज़नीतिन मां या स्लैबिन मां? स्लैबी। ऐं उनखां पोइ आहे त अरबन जे कहिड़े साइंसदान ॿुड़ी ऐं 1, 2, 3, 4 लफ़्ज़ पहिरियों दफ़ो इस्तेमालु कया? इब्न सीना, अल ख्वारिज़मी, अल मअमून या इब्राहिम फज़ली? पाकिस्तान में हुकूमत जो कहिड़ो सिरिश्तो राइज आहे? जमहूरी, बादशाही, फ़ौजी या रियासती? आइन केतिरनि क़िस्मनि जो थींदो आहे? 2 क़िस्मनि जो, 3 क़िस्मनि जो, 4 क़िस्मनि जो या 5 क़िस्मनि जो? इन ते बि मूं काफ़ी सम्झायो हो, आइन जे क़िस्मनि ते बि, ऐं कुझु मुल्कनि जा हवाला बि ॾिना हुया त हिन मुल्क में हिन क़िस्म जो आइन आहे, हिन मुल्क में हिन क़िस्म जो आइन आहे। इंडोनेशिया जे गादीअ जो हंधि कहिड़ो आहे? जकार्ता या जकार्ता, कोलमपुर, वाशिंगटन या ओटावा? कहिड़ा कम जी माना छा आहे? ॻाढ़ी वारी, कारी वारी, अछी वारी या सिर्फ़ वारी? एशिया जे खंड केतिरनि पासनि खां समुंड में घेरियल आहे? 1 पासे खां, 4 पासनि खां, 3 पासनि खां या 2 पासनि खां? बर्नियो बेट किथे वाक़िआ आहे? जकार्ता, कोलमपुर, काबिल या मलाइशिया? ठीकु आहे। हीउ तमामु आसान सवाल जेको हाणे आहे, तमामु आसान सवाल आहे जेको नेक्स्ट आहे। पर अॻे सवाल ते वधण खां पहिरीं जेकॾहिं शबाना नवाज़ ऑफिशियल्स खे हिन वक़्त ताईं सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे ज़रूरु प्रेस कंदा त जीअं असांजे नवनि क्लासिस जे नोटिफिकेशन खां तव्हां आगाह थी सघो। सवाल नंबर 94 आहे त मलाइशिया जे गादीअ जो हंधि कहिड़ो आहे? जकार्ता, कोलमपुर, काबिल या ओटावा? तमामु आसान। उहो कहिड़ो खंड आहे जंहिंमें दरिया मौजूदु न आहे? ॾखण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफ्रीका या एंटार्कटिका? धरतीअ ते ख़ुश्कीअ जो केतिरो तनासुब या हिसो आहे? 75 सैकड़ो, 29 सैकड़ो, 30 सैकड़ो या 71 सैकड़ो? धरतीअ ते मतिलबु केतिरा सैकड़ो ख़ुश्की आहे ऐं केतिरा सैकड़ो पाणी आहे, इहो सुवालु हुयो। त हाणे ॿुधायो त ख़ुश्की केतिरा सैकड़ो आहे? ठीकु आहे। उनखां पोइ आहे त तिबी दुनिया जो वॾे में वॾो कारनामो किताबु कानून फिल तिब कंहिंजो लिखियलु आहे? इब्न सीना, अल ख्वारिज़मी, अल मअमून या इब्राहिम फज़ली? उनखां पोइ आहे त चंड ग्रहण छो थींदी आहे? चंड ग्रहण छो थींदी आहे? धरती सिज ऐं चंड जे विच में अची वञे,
चंड सिज ऐं चंड जे विच में अची वञे, चंड सिज ऐं चंड जे विच में अची वञे, या सिज धरती ऐं चंड जे विच में अची वञे, या चंड सिज ऐं धरतीअ जे विच में अची वञे, कहिड़े रीज़न जे करे चंड ग्रहण थींदी आहे। उनखां पोइ सवाल नंबर 99 आहे त धरतीअ ते पाणीअ जो केतिरो तनासुब या हिसो आहे। हाणे पहिरें मथे सवाल हो ख़ुश्कीअ जो केतिरो हिसो या तनासुब आहे, मथे आहे पाणीअ जो केतिरो आहे, 75%, 70%, 30% या 71%। अच्छा, हीउ सवाल यादि करण जी हिकिड़ी ॿी बि इम्पोर्टेंट पॉइंट आहे त जेकॾहिं तव्हां धरतीअ जो सैकड़ो यादि कयो या पाणीअ जो सैकड़ो यादि कयो, कंहिं हिकिड़ीअ जो तव्हांखे कंफर्म ज़रूरु यादि हुजे त हिकिड़े जो कंफर्म हूंदो यादि त बक़ाया जेको बचंदो ज़ाहिर आहे उहो ॿिए जो ई हूंदो। लेट सपोज़ जेकॾहिं तव्हां मिसाल चओ था त 30% पाणी आहे त 70% बचंदो त उहो धरती हूंदी, जे 70% हूंदो त हेॾा 30% पाणी ख़ुश्की पाणी हूंदो। कंहिं बि ख़ुश्की या पाणीअ जो जेको तव्हां तनासुब यादि करे छॾियो त ॿियो सवाल ऑटोमेटिकली हल थी वेंदो। उनखां पोइ त पाकिस्तान में 1998 में पढ़ियल लिखियल माण्हुनि जी शरह केतिरी आहे, 26% या फ़ीसदो, 22%, 22.2% या 45%। ठीकु आहे, 1998 जे हिते मूं मुख़्तलिफ़ ॾिनियूं हुयूं, 58 78 86 वग़ैरह, पर हीअ 1998 जेका लास्ट थी हुई उन जे मुताबिक़ कहिड़े मुल्क खे दुनिया जी छित चयो वेंदो आहे, तिब्बत, तुर्की, सिंगापुर या जोहान्सबर्ग। दुनिया जो ॿियो नंबर नंढे में नंढो खंड कहिड़ो आहे? ॿियो नंबर, पहिरियों नंबर त एशिया आहे, सभिनी खे ख़बर हूंदी। ॿियो नंबर अमरीका, एशिया, ऑस्ट्रेलिया या यूरोप। अच्छा सॉरी, नंढो, वॾो न, दुनिया जो ॿियो नंबर नंढे में नंढो खंड कहिड़ो आहे, मतिलबु वॾो एशिया आहे ऐं ॿियो वॾो जेको हूंदो, पर नंढे में नंढो ऑस्ट्रेलिया आहे। हाणे ॿियो नंबर नंढो खंड कहिड़ो आहे? उहो कहिड़ो खंड आहे जेको गैराबाद आहे, उत्तर अफ्रीका, अफ्रीका खंड या अंटार्कटिका। पाणीअ जी हरकत या चुरपुर केतिरनि क़िस्मनि जी आहे? 2, 3, 5, 7। समुंड जी लाह ऐं चाढ़ खे छा चइबो आहे? छोलियूं, वहकिरा, लहरूं, वीरूं। ऐं शमसी निज़ाम में केतिरा गिरा आहिनि? 4, 5, 8, 7। पाकिस्तान जी आबादी 2015 जे हिकु अंदाज़े मुताबिक़ केतिरी आहे? 150 मिलियन, 200 मिलियन, 300 मिलियन या 100 मिलियन। टेलीविज़न कंहिं ईजाद कई? इब्न सीना, जॉन लुई बर्ड, मार्कोनी या अलेक्जेंडर ग्राहम बेल। 109 सवाल आहे, कहिड़े मुल्क जो रेलवे सिरिश्तो सॼी दुनिया में मशहूरु आहे? चाइना, इंडिया, रूस या जापान। उनखां पोइ आहे पाकिस्तान जी सभ खां घणी रवानगी थींदड़ जिन्स कहिड़ी आहे? ग़िज़ा न, रवानगी थींदड़। ठीकु आहे, कपह, चांवर, कणिक, अंब। पाकिस्तान में फौलाद ठाहिण जो वॾो कारखानो किथे आहे? कराची, लाहौर, सियालकोट या इस्लामाबाद। उनखां पोइ आहे हिंदुनि अल बैरूनी जी महारत मां मुतासिर थी कनि कहिड़ो लक़ब ॾिनो हो? हिंदुनि जे तहज़ीब ऐं सक़ाफ़त जे बारे में अल बैरून हिकिड़ो ज़बरदस्त किताबु लिखियो हुयो, संस्कृत जहिड़ी मुश्किल ॿोलीअ मां तर्जुमो करे। उनखां पोइ हिंदुनि उन जे महारत ऐं फ़न मां मुतासिर थी उनखे हिकिड़ो लक़ब ॾिनो। कहिड़ो लक़ब ॾिनो? इल्म सागर, विद्यासागर, महासागर या गंगा सागर। इब्न बतूता केतिरनि मुल्कनि जो काज़ी रहियो? 5 जो, 7 जो, 3 जो या 2 जो। पाकिस्तान में केतिरियूं ताहियूं चोटियूं आहिनि? 4, 5, 7, 3। तव्हां परेशान थी वेंदा हूंदो त हिते क्वेश्चन वधी विया श्योरली। पहिरें में 50 सवाल हुया, ॿिए पार्ट में 70 सवाल आहिनि। पाणी हिन महिल 64 सवाल, मतिलबु 114 64 साल ते पहुता आहियूं, बाक़ी थोड़ा सवाल आहिनि। ठीकु आहे, बंगाल जो विरहाङो 1905 में जेको थियो, उन वक़्तु जो वायसराय केरु हुयो? लॉर्ड कैनन, लॉर्ड रपिन, लॉर्ड लैंसडाउन या लॉर्ड कर्ज़न, जंहिं बंगाल जो विरहाङो कयो? कहिड़े वायसराय कयो हो? पहिरीं महाभारत लड़ाईअ में तुर्कीअ कंहिंजो साथ ॾिनो? जर्मनी जो, अमेरिका जो, रूस जो या बर्तानिया जो। उनखां पोइ आहे त 1946 में कहिड़े वायसराय खे विरहाङे लाइ मोकिलियो वियो हो? लॉर्ड कैनन, लॉर्ड रपिन, लॉर्ड माउंट बैटन या लॉर्ड कर्ज़न। ठीकु आहे, उनखां पोइ सवाल नंबर 18 आहे, अल बैरूनीअ जो पूरो नालो छा हो? अबू अहमद अली, अबू महमद फैज़ान, अबू महमद रेहान या शरफ़ुद्दीन। गॾियल क़ौमुनि जे सभ खां वॾे इदारे जो नालो छा आहे? जनरल असेंबली, AFO या WHO या क़ौमी सलामती। आख़िरी सवाल, WHO जो हेड ऑफिस कहिड़े मुल्क में आहे? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जो जेको हेड ऑफिस आहे उहो किथे आहे? रोम में, फ्रांस में, अमेरिका में या स्विट्ज़रलैंड में। इहे हुया 70 सवाल। बेटा पहिरें पार्ट में पाण 50 सवाल हल कया, ॿिए में 70 आहिनि। जेका इंपॉर्टेंट ॻाल्हि करणु पई चाहियां पर फिल वक़्तु ज़हन में नथी अचे। बहरहाल हिन क्लास में जेकॾहिं तव्हांखे थोरो बैग जो आवाज़ कोशिशि कई आहे त मां हिनखे लाउडली ॻाल्हायां ऐं तव्हांखे क्लियरली सम्झ में अचे, पर जेकॾहिं बैकग्राउंड में थोरो वॉइस हुजे त थोरो मां हिन दफ़े थोरी जॻह चेंज कई आहे ड्यू टू बिज़ी शेड्यूल। मां
थोरो घर खां ॿाहिरि हुयमि, पर मां चयो त तव्हांजी रुटीन नॉर्मल रहे ऐं विच ते गैप न अचे, इन जे लाइ मां उते क्लास रिकॉर्ड पई कयां। त होप्स हो कि असांजे थोरनि घणनि कमनि कोताहिनि खे तव्हां पॉज़िटिवली वठंदा ऐं पंहिंजे सिर्फ़ु पढ़ाई वारी ऐं इन ॻाल्हि ते कंसंट्रेट रखंदा ऐं उनखे वधि में सम्झण जी अटैम्प्ट करण जी कोशिशि कंदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं सुठे तरीक़े सां टेस्ट कंदा ऐं सुठो टेस्ट स्कोर ॾींदा त जीअं मूंखे बि ख़ुशी थिए। इन लाइ जो उस्ताद खे बि तॾहिं ख़ुशी थींदी आहे जॾहिं शागिर्द सुठो रिज़ल्ट ॾींदा आहिनि। मूंखे ख़बर आहे त तव्हां तमामु सुठा कैंडिडेट्स आहियो, सो पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।